सभी दोस्तों खे अस्सलाम वालेकुम। अज असां पीएस मिठी ते प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, जंहिंमें असांजे कोट बालाकोट जे तरफ़ां मिलियल हुकुमनि ऐं असांजे SSP साहब ऐं बाला ऑफिसरनि जे हिदायतुनि ते मंशातुनि जे ख़िलाफ़ मंशात फ़रोग़नि जे ख़िलाफ़ क्रैकडाउन कयो आहे, जंहिंमें CI पुलिस जो तमामु सुठो किरदारु आहे, जिन राति रेड करे 29,600 सफ़ीना गुटखा वग़ैरह कया आहिनि, जिन जो हिते जे मेन डीलरनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे, जिन में हिकिड़ो शबीर अहमद वलद ध्यान मेघवाड़ गिरफ़्तार थियो आहे ऐं सुल्तान वलद ध्यान मेघवाड़ जेको भॼी वियो, जंहिंजे पोयां पुलिस जो घेरो थींदो इंशाअल्लाह। ऐं CI पुलिस अॼु खां 2 ॾींहं अॻु में दाने दांदल ते रेड करे ठरे जे भठियूं 3 जिन मुख़्तलिफ़ केस दाख़िल थिया आहिनि 3 उहे बि रिकवर कयो ऐं जंहिंजी रिकवरी 4100 लीटर ठरो आहे। ऐं असांजी कोशिशि आहे त थरपारकर जीअं अमन जो गढ़ आहे उनखे मंशात में बि असां ज़ीरो कयूं ऐं इंशाअल्लाह असांजी कोशिशि असांजे ऑफिसर SSP साहब जिन जी इहा कोशिशि आहे, असां उन ते अमल कंदासीं, जंहिंमें उन्हनि खे 2550 सफ़ीना जो पुड़ियूं वग़ैरह ठाहियूं। इहो बि FIR दाख़िल कई वई आहे, उन में भी एक जवाबदार गिरफ़्तार। जी वलद ज्ञान मेघवाड़ हाथ किया हुआ था। दूसरा मुलज़म जो उनके साथ गाड़ी में था, जो भाग गया था, जिसके लिए हमारी कोशिश है। मिठी डिस्ट्रिक्ट के ऑफिसर जनाब SSP साहब की हिदायतों पे हमने मंशात खिलाफ़ों के खिलाफ क्रैकडाउन किया है, जिसमें CI पुलिस को बड़ी कार्रवाई है, जिसमें 29,600 सफ़ीना गुटखे वगैरह हाथ किए हुए हैं और ठरे में भी हमने रेड किए हैं, जिसमें 4100 लीटर शराब ठरा हाथ किया हुआ है। और हमारी कोशिश है कि मंशात के ख़िलाफ़ इसी तरह क्रैकडाउन करते रहें, इंशाअल्लाह करेंगे। सर ये जो हमने ठरा हाथ किया है वो दानो दादल PS की हद में मुख्तलिफ़ जगहों पे 3 FIR दाखिल की है, FIR नंबर 23, 24 और 25, जबकि मिठी थाने की हदूद में हमने जो रेड किया, जो पकड़ा गया है, उसमें एक जीप हाथ की हुई है, जिसमें 29,600 गुटखे की पुड़िया वगैरह हाथ आई। मिठी PS की हद में हाथ की है।